अञा 14 ॾींहं पूरा ई नथा थियनि। मां दारू न पीतो आहे हेॾे टाइम खां। पर अॼु उहो ॾींहुं अची वियो आहे, मां दारू पीअंदमि अॼु मां बि ॾिसां थो मूंखे केरु थो रोके बोतल खोलण खां। हुजेव जंहिंमें हिमत उहो अचे मुंहिंजे पुठियां। चंडीअ जो पुट अमेरिका में 6 लख केस थी विया अथई कोरोना जो, त बि सम्झे कोन थो, ख़बर नथी पवई कुझु तोखे। सॼो अमेरिका ख़ाली थी वेंदई, माण्हू मरी वेंदई, पोइ अकेलो नाच कंदे हुते। मुंहिंजो इहो ई त सुपिनो हुयो, तोखे कंहिं ॿुधायईं। हले हेॾे हले, ओ गुगा हेॾे हले हेॾे। क्रिसमस ते सभु मथो खाई वेंदा आहिनि, गिफ्ट जो गिफ्ट जो गिफ्ट जो। मां बि चयो अहिड़ी गिफ्ट ॾींदोमांनि जीअं सॼी दुनिया यादि रखंदी, उहो बि हमेशह लाइ यादि रखंदी। कोरोना वायरस ॾिनो मां सभिनि खे, हाणे मां त सदाईं लाइ छुटी पियमि, कॾहिं मूंखां घुरंदा ई न गिफ्ट। हाणे मिर्चाई बम ॿारियो आहे सभिनि जे पिछवाड़े में। तव्हां सभिनि लाइ लेटेस्ट न्यूज़ आहे, अमेरिका में कोरोना जा 6 लख केस थी विया आहिनि। 6 लख केस, 6 लख। ॾिस मूंखे कोरोना थियो आहे, पर तूं अगरि कंहिंखे न ॿुधाई त हिकु चॉकलेट त तोखे मां पको ॾींदोमांइ। छो भला वधीक खपई आहे तोखे? हा त पोइ 2 चॉकलेट खणजां। काॾे विया सभु माण्हू, काॾे विया सभु, छा बे चती तोखे कोरोना थियो अथई त बि कंहिंखे ॿुधाई न। ॿुधो अॼु तुंहिंजे घर पुलिस आई वई सुबुह जो। एक्चुअली मूंखे ख़ुदि खे ई न ख़बर हुई की मूंखे कोरोना थियो आहे। ख़ाली मूंखे थोरो बुखार हुयो, थोरी खंघि हुई, थोरो गले में सूरु हुयो ऐं साह खणण में थोरी तकलीफ़ हुई। ऐं मां 4-5 ॾींहं पहिरीं ई अमेरिका खां आयो हुयमि। लॉकडाउन में ॿाहिरि छा करणु निकितो ऐं कोदड़ा कची पंटी जो मसालो वठणु वियो हुयमि। कुते जा पुट, माण्हुनि खे रोटी नथी मिले, तोखे मसाला खाइणा अथई। अरे ॿुधो त ॿाहिरि लॉकडाउन अथव, पुलिस वारा लकड़ियूं था हणनि पिया, त मां चवां भई पिछवाड़े ते पत्थरो रखी वञो जीअं लकड़ियूं न लॻनव तव्हांखे। वाइड़ी तूं टेंशन न कर, मां पुठियां 2 थालियूं लॻाए छॾियूं आहिनि पहिरीं खां ई।